जी नाज़रीन, थरपारकर ज़िले में हिन वक्त ज़ोरदार जेका बरसात है उनजो सिलसिलो जारी है। नंगर पारकर, मिठी, इस्लाम कोट, डीपलो, छाछरो, डायली जेका समूरा तालुका आहिनि उते बरसात जो सिलसिलो जारी है। नंगर पारकर में इंतहाई जेका तेज़ बरसात है वो शुरू थी है। 2-3 कलाकनि खां सुबुह खां पोइ जेका बरसात हले पई ऐं राति खां जेका बरसात शुरू थी वो इंतहाई घणी तेज़ हुई। उनजो करे नगर पारकर जी हंज मां जेका गोड़दरो नदी आहे ऐं ॿियूं जेके काफ़ी मशहूरु जेके नदियूं आहिनि उहो बि वही आयूं आहिनि। कारूंजर जबल जी हंज मां जेका पलर पाणी आहे उहो पालोट कंदे नज़र अचे थो। ईअं जेकॾहिं असां ॾिसंदासीं त बरसाति खां पोइ थरपारकर जेका ज़िलो आहे उहा इंतहाई ख़ूबसूरत थी वियो आहे। हसीन जेका मंज़र आहिनि उहे जेका से ॾिसण में मिलनि था। सयाहनि जी आमद जो सिलसिलो बि जारी आहे। 3 ॾींहंनि खां लगातार जेका बरसाति हले पई उन शहरनि खे जेका हिन वक़्तु पाणी जी लपेट में आणे छॾियो आहे। शहरनि में जेका से पाणी जी निकाली वारो जेको सिस्टम आहे उहो नाक़्स हुजण जे करे रोडनि ऐं रस्तनि ते जेका पाणी आहे उहो बीह वियो आहे। इस्लाम कोट जेको शहरु आहे उनजी बैकग्राउंड में हिन तव्हां ॾिसंदो त सिविल अस्पताल आहे जेका रोड वेंदड़ आहे उहो मुकमल तौरु 4 ॾींहंनि खां पाणी जी लपेट हेठि आहे। उनजे करे हेॾां जेका मरीज़ वेंदड़ आहिनि उन्हनि खे मुश्किलातूं पेश अचनि पियूं। त हीअ समूरी सूरत हाल आहे। डीपलो जी जेका सूरत हाल इंतहाई ख़राबु आहे। अस्पताल में पाणी दाख़िल थी वियो आहे। शहर समूरो हिन वक़्तु जेका से पाणी में बुॾल आहे। उते जेका से एमरजेंसी लागू कई वई आहे। इंतज़ामिया खे अलर्ट कयो वियो आहे। थरपारकर में बरसातनि जो सिलसिलो उहो हिन वक़्तु जारी आहे। तेज़ बरसाति कंहिं टाइम पए थी त कंहिं टाइम हल्की बरसाति आहे। पर हुई जेकॾहिं आम तौर ते ॾिसंदासीं थरपारकर में इंतहाई बहितरीनु बरसातूं पयूं आहिनि। उन जे करे थर जो हीउ खितो आहे इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु ऐं ख़ूबसूरत थी वियो आहे। हर तरफ़ जेका से ख़ूबसूरत रंग में नज़र अचनि था। ऐं शहरनि जी अंदरि जॾहिं हालत ॾिसंदासीं त उहे जेके बरसाति जो हिकिड़ो पाणी आहे उहो हितां जे रहवासियुनि जे लाइ ज़हमत पिणु बणिजी वियो आहे। छो त कचा जेके पाड़ा आहिनि उहे पाणी जी लपेट में आयल आहिनि। कारूंजर जी हंज में जेके मौजूदु डैम आहिनि उहे बि पाणी सां भरिजी विया आहिनि। पाणी जा जेके चश्मा आहिनि उहे वहणु शुरू थी विया आहिनि। उते जा जेके रहवासी आहिनि उहो ख़ूब जेका लुत्फ़ अंदोज़ उते थी रहिया आहिनि। ऐं बाक़ी जे शहरनि जी हालत ॾिसंदासीं त इस्लाम कोट आहे, नगर पारकर ऐं ख़ासि तौर ते डीपलो उन्हनि में सूरत हाल इंतहाई ख़राबु आहे। ऐं हिन वक़्तु बरसाति जो सिलसिलो बि जारी आहे। वधीक जेकॾहिं बरसाति पई त इस डीपलो जेको शहरु आहे उहो इहो अमकान आहिनि, ख़दशो आहे त डीपल जा मुख़्तलिफ़ जेके पाड़ा आहिनि उहे पाणी जी लपेट में मुकमल तौरु ॿुॾी चुका हूंदा। ऐं हीअ अस्पताल जेका शहर जी डीपले जी आहे उहो हिन वक़्तु मुकमल तौर ते ॿुॾी चुकी आहे। ऐं इंतज़ामिया ख़ासि तौर ते किथे नज़र नथी अचे। पब्लिक हेल्थ खातो आहे उहो सुतल नज़र अचे थो। उन जा जेके उनजो अमलो आहे उहो बि किथे नज़र नथो अचे। इंतज़ामिया खे घुरिजे त डीपलो ऐं इस्लाम कोट शहर जी जेका सूरत हाल आहे उन ते हंगामी बुनियादनि ते पाणी जी निकाली वारो जेको बंदोबस्तु आहे उहो कयो वञे। ॿीहर जेकॾहिं ज़ोरदार बरसाति पई त यकीनन हीअ समूरो जेकी सूरत हाल तव्हांखे ॿुधाई आहे त इहे मुख़्तलिफ़ कचा जेके इलाइक़ा आहिनि, कचा पाड़ा आहिनि, उहे ॿुॾण जा इम्कान वधीक आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk